नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पघारुनि ते वधायल टैक्स खे अणथड़ करार ॾेई छॾियो। समूरा एतराज़ रद्द। पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो त 10% टैक्स टू जीडीपी बर्दाश्त जोॻो नाहे। टैक्स टू जीडीपी खे 13% ताईं खणी वञणो पवंदो। मईशियत खे डिजिटलाइज़ करे रहिया आहियूं। डिजिटलाइज़ेशन सां करप्शन घटिबी ऐं शफ़ाफ़ियत पैदा थींदी। नॉन फाइलर्स जो दुनिया में किथे बि मिसाल नाहे। नॉन फाइलर्स ते टैक्स वधाए रहिया आहियूं। नाणे वारे वज़ीर पारां कुझु वज़ारतूं ख़त्म करण जो बि ऐलान। मुमलिकती वज़ीर अली परवेज़ मलिक चयो त खसारे खे कर्ज़ या नवां नोट छापण पूरो नथा करण चाहियूं। हुकूमत खे कुझु वक़्तु ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां सुभाणे क़ौम खे ख़िताब जो इम्कान। बजट ते क़ौम खे इतमाद में वठंदो। वज़ीर आज़म चीन वारे दौरे बाबति बि क़ौम खे आगाह कंदो। सेनेट में अपोजिशन में वफ़ाक़ी बजट खे अवाम दुश्मन करार ॾेई रद्द करे छॾियो। शिबली फराज़ चयो आहे त हुकूमत मुल्क खे कर्ज़ मां जिंद छॾाइण लाइ हिकमत अमली जोड़ण बदिरां फ़क़ीर बणाए छॾियो आहे। बजट में ग़रीबनि खे मारण लाइ मथां वधीक टैक्स लॻाया विया आहिनि ऐं अमीरनि खे रिलीफ ॾिनो वियो आहे। नून लीग पारां बजट ते नाराज़ थियल पीपल्स पार्टी खे परचाइण जूं कोशिशूं। डिप्टी वज़ीर आज़म इसाक डार जी अॻुवाणी में नून लीग वफ़द जी सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ाक गीलानी ऐं ॿियनि पीपी अॻुवाणनि सां मुलाक़ात। यूसुफ रज़ाक गीलानी चयो आहे त कुझु नुक़्तनि ते इत्तेफ़ाक़ थियो आहे, पर हिक गॾिजाणी में समूरा मामला तय नथा थी सघनि। कुझु अहिड़ा मामला बि आहिनि जन जो सिधी रीति वास्तो वज़ीर आज़म सां आहे। पीपल्स पार्टी चाहे थी त नून लीग जन मामलनि ते लिखत में इत्तेफ़ाक़ कयो आहे, उन्हनि ते अमल दरामद यकीनी बणाए वञे। पंजाब असेंबली जो बजट इजलास गोड़ ऐं झेड़े जे वर चढ़ी वियो। हुकूमती ऐं मुख़ालिफ़ धुर मेंबर्स हथे पइजी विया। हिक ॿिए खे धिका ऐं नारेबाज़ी। पंजाब जी नाणे वारे वज़ीर अपोज़िशन जे सख़्त एहतजाज दौरान नाणे वारे मुश्तबा शुजाउर रहमान नई माली साल लाइ 5 खरब 476 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश करे छॾी। ग्रेड 1 खां 16 ताईं जे सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि में 25% इज़ाफ़े जी तजवीज़। ग्रेड 17 खां 22 ताईं जे सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि में 20% इज़ाफ़े जो ऐलान। 100 यूनिट ताईं बिजली खपत कंदड़नि खे मुफ़्त सोलर सिस्टम ॾियण जो ऐलान। सोशल प्रोटेक्शन लाइ 130, लैपटॉप स्कीम लाइ 6, किसान कार्ड लाइ 10 अरब रुपया रखिया विया। सिंध जे नए माली साल 2024-25 लाइ 3300 अरब रुपयनि खां वधीक जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। बजट में को बि नओं मनसूबो शामिल न हूंदो। केटी न्यूज़ पारां हथकयल अंग अखरनि मूजिबि सूबाई मुलाज़िमनि जी पघारुनि लाइ 728 अरब ऐं पेंशन लाइ 260 अरब रुपया रखण जी तजवीज़। सिंध जे गैर तरक़ियाती बजट 1900 अरब रुपयनि खां वधीक रखण जी तजवीज़। तरक़ियाती बजट जो काथो 959 अरब रुपयनि खां वधीक हूंदो। तालीम खाते जे हलंदड़ 875 रिथाउनि लाइ 32 अरब 16 करोड़ रुपया रखण जी तजवीज़। सिहत जे हलंदड़ 210 तरक़ियाती मनसूबनि लाइ 18 अरब रुपया ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे 470 हलंदड़ मनसूबनि लाइ 24 अरब रुपया मुख़तस। जारी तरक़ियाती स्कीमुनि लाइ नवां टेंडर जारी कया वेंदा। जारी स्कीमूं नए रेट तहत मुकमिल करण जो फ़ैसिलो। बजट दस्तावेज़ मूजिबि सूबाई ऐं ज़िलई तरक़ियाती प्रोग्रामनि लाइ 550 अरब रुपयनि खां वधीक बजट रखी वेंदी। बोर्ड सबबि तबाह थी वियल इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली लाइ 10 अरब रुपया ऐं कराची जे 11 मेगा मनसूबनि लाइ 1 अरब 8 करोड़ रुपया रक़म मुख़तस कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी जयो आहे नाराज़ सरबराह मौलाना फज़लुर रहमान खे परचाइण लाइ संदसि घर पहुची वियो। शहबाज शरीफ़ मौलाना फज़लुर रहमान के सियासी मसइलनि जे हल ऐं हिक ॿिए सां सहकार लाइ कमेटी जोड़ण जी तजवीज़ पेश कई।
मौलाना फजल रहमान मुशावरत बाद जवाब ॾियण जी ख़ातिरी कराई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त मौलाना फजल रहमान सदाईं जमहूरी क़दरनि जी हिफ़ाज़त लाइ पुरअमन जदोजहद खे हथी ॾिनी आहे। वफ़ाक़ी हुकूमत साइफर केस में पीटीआई बानी जी बरियत वारे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी जे साइफर केस में सज़ा कालादम करार ॾियण वारो इस्लामाबाद हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालादम करार ॾियण जी इस्तदा। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां मक़ामी अदालत के पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी इद्दत वारे केस में सज़ा ख़िलाफ़ अपील ते महीने में फ़ैसिलो करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां सेशन कोर्ट के सज़ा ख़िलाफ़ अपील ते सज़ा मुअतली वारी दरख़्वास्त ते 10 ॾींहनि अंदर फ़ैसिलो करण जो बि हुकुम ॾिनो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। कराची में सेफ सिटी मंसूबे ते कम तेज़ करण ऐं पुलिस मोबाइलनि में ट्रैकर लॻाइण जी हिदायत। सखर पुलिस कमांडो स्कूल खे अपग्रेड कयो वेंदो। वॾे वज़ीर चयो आहे त 5.6 बिलियन रुपयनि जी लागत सां सेफ सिटी जो पहिरियों मरहलो शुरू कयो आहे। चाहियां थो त माण्हू बिना कंहिं ख़ौफ़ जे घुमी फिरी सघनि। वॾो वज़ीर खे ॿुधायो वियो त कचे में ऑपरेशन लाइ ड्रोन ख़रीद कया आहिनि। 1300 कैमराऊं लॻाइण जो कमु जारी आहे। बलूचिस्तान में पाबंदी मढ़ियल टीटीपी जा मर्कज़ क़ाइम करण जी कोशिश नाकाम। केतिराई दहशतगर्द गिरफ़्तार। कुझनि इदारनि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि पारां कार्रवाई कई वई। ऑपरेशन दौरान केतिराई ख़तरनाक ऐं घुर्बल दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। सिंध हुकूमत सूबे में ईद मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। सिंध में 17 जून खां 19 जून ताईं ईद उल अज़हा जी मोकल हूंदी। नोटिफिकेशन जारी। मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस पारां गिरफ़्तार थियल जवाबदार खे दहशतगर्दी तौर अदालत में पेश कयो वियो। शहीद नसरुल्लाह गडाणी जी वालदा ऐं ॿिया बि दहशतगर्दी तौर अदालत में पेश थिया। ॿिनि रूपोशन जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम। राणीपुर जी पीराणी हवेली में क़त्ल थियल निगरी फातिमा फड़ो वारे केस जी ॿुधणी 21 जून ताईं मुलतवी। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत हिना शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। पुलिस पारां केस में गिरफ़्तार हिना शाह खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। कानपुर जे इलाइक़े नापरकोट थाणे जी हद मां मस्जिद जो मोज़न अगवा। ॻोठ कोट शाहू में हथियारबंदनि मोज़न अब्दुल रऊफ़ भयो ऐं संदसि दोस्त खे यारगमाल बणायो। हथियारबंद मीरान बख्श जतोई खे तशद्दुद जो निशानो बणाए अब्दुल रऊफ़ खे अगवा करे विया। खानपुर तालके मां अगवा थियलनि जो अंग 9 थी वियो। वारसनि पारां नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। खैरपुर में पसंद जो पाणो कंदड़ नारी सां अगवा बाद मुबैना तौर ज़्यादती जो इंकशाफ। नारी जो चवण आहे त 5 साल अॻु सजाद चन्नो सां शादी कई हुई, जंहिं तां बासर कावड़ियल हुआ। 2 हफ़्ता अॻु वालिद जे घर आयसि त बासर शाहज़ेब ऐं ॿियनि अगवा कयो। जवाबदार 15 ॾींहनि ताईं ज़्यादतीअ जो निशानो बणाईंदा रहिया।
फ्लोरिडा में अमेरिका ऐं आयरलैंड जी मैच दौरान बरसात जा इम्कान घटिजी विया। वर्ल्ड कप में क़ौमी टीम जी मौजूद रहण जा इम्कान अञा बरक़रार। 2 ॾींहनि जे लाॻीती बरसात खां पोइ फ्लोरिडा में सिज निकिरी आयो। अमेरिका ऐं आयरलैंड विच में मैच दौरान बरसात जो इम्कान 91% घटिजी वियो। आयरलैंड हथां अमेरिका जी शिकस्त जी सूरत में क़ौमी टीम लाइ सुपर 8 मरहले में पहुचण जा इम्कान बरक़रार रहंदा। सुभाणे वारी अमेरिका ऐं आयरलैंड जी मैच ड्रा थियण जी सूरत में अमेरिकी टीम सुपर 8 मरहले में पहुची वेंदी। T20 वर्ल्ड कप ग्रुप डी जी मैच में बांग्लादेश जी नेदरलैंड खिलाफ बैटिंग जारी। नेदरलैंड टॉस खटी पहिरियां फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। ऐं शहनशाह गज़ल मेहदी हसन जे विछोड़े खे 12 साल मुकमिल। 52,000 खां वधीक गज़ल ॻाईंदड़ मेहदी हसन जो आवाज़ अॼु बि हर हंधि गूंजी रहियो आहे।